बुलेटिन की शुरुआत में खबर शामिल कंदासीं। लाड़काना में पीटीआई के मरकजी अगवान अमीर बख्श भुट्टो तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां पहुचाइनि पिया। लाड़काना में पीटीआई के मरकजी अगवान अमीर बख्श भुट्टो तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अमीर बख्श भुट्टो ऐं पीटीआई सिंध जे नायब सदर अवां खे ॿुधाइनि पिया साथियन सूदो पीटीआई छॾण जो ऐलान कयो आहे। खबर अवां पहुचाइनि पिया। लाड़काना में पीटीआई के मरकजी अगवान अमीर बख्श भुट्टो तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अमीर बख्श भुट्टो ऐं पीटीआई सिंध जे नायब सदर अला बख्श उनड़ पारां साथियन समेत पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। अवां खे लाड़काना में ॿुधाइनि पिया पीटीआई के मरकजी अगवान अमीर बख्श भुट्टो तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अमीर बख्श भुट्टो ऐं पीटीआई सिंध जे नायब सदर अला बख्श उनड़ पारां साथियन सूदो पीटीआई छॾण जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई के मरकजी अगवान अमीर बख्श भुट्टो तहरीक इंसाफ छॾण जो ऐलान कयो आहे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। लाड़काने में टेलीफोन लाइन ते मौजूद आहे हनीफ सुहाग। जी हनीफ सुहाग, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीटीआई जो मरकजी अगवान अमीर बख्श खान भुट्टो ऐं पीटीआई सिंध जो जेको आहे सीनियर नायब सदर आला बख्श उंदड़ पंहिंजे साथियुनि समेत अॼु जेको आहे पीटीआई जी बुनियादी मेंबरशिप में इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे ऐं लाड़कानो प्रेस क्लब में पंहिंजे साथियुनि समेत अमीर बख्श खान भुट्टो ऐं आला बख्श उंदड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इहो जेको आहे ऐलान कयो आहे ऐं इहो ॿुधायो आहे त हुननि बुनियादी मेंबरशिप पीटीआई जेका हुयनि उन तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हुननि ॿुधायो त 9 मई ते जेको मुल्क जे अंदरि जेके विगोड़ पैदा कया विया हुआ उन सां जेको आहे न रुगो इदारनि जो नुक़सानु थियो, मुल्क जे अंदरि तबाही कई वई आहे ऐं उन इमरान ख़ान जी अहिड़ी पॉलिसी त असां हुन सां कॾहिं बि नथा हली सघूं। हुननि इहो बि चयो त सिंध जे अंदरि जेको आहे हमेशह इमरान ख़ान सिंध खे पंहिंजी हुकूमत जे दौरान जो आहे नज़रअंदाज़ कयो ऐं सिंध में जेको आहे का बि तरक़ियाती कम न थिया ऐं सिंध खे जेको आहे ठेकेदारनि जे हवाले कयो वियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां हुनखे लेटर बि लिखियासीं त जेको आहे सिंध ॾांहुं ध्यानु ॾिनो वञे, पर को बि उन्हनि सिंध ॾांहुं ध्यानु ॾिनो। हिन वक़्तु इमरान ख़ान जेको अकेलो थी चुको आहे ऐं उनजो सबबु इहो आहे त हुनजी हमेशह सिर्फ़ु पंहिंजी पॉलिसी हलंदी हुई ऐं मुल्क जे बहितरी लाइ पॉलिसी हुनजी न आहे ऐं असां जेको आहे कंहिं बि तरह जेको आहे हुन सां हाणे गॾु न आहियूं ऐं हुननि जी बुनियादी मेंबरशिप पार्टी तां ॾेई छॾी आहे। मुस्तक़बिल जो फ़ैसिलो बाद में कयो वेंदो, असां कहिड़ी पार्टी तां रहूं था नथा रहूं या पंहिंजी का सिंध नेशनल फ्रंट बहाल थिए थी या ॿी पार्टी ॾिसूं था। जी ठीकु आहे हनीफ सुहाग, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।